ताज़ा तरीन ख़बर ॾेई रहिया आहियूं न्यू सईदाबाद मां। न्यू सईदाबाद लॻ टंगाटो मोरी वटि ॿिनि धुरियुनि में झेड़ो फायरिंग में चनेसर ख़ासकेली सख़्त ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे तेलका अस्पताल न्यू सईदाबाद मां फर्स्ट एड ॾियण बाद हैदराबाद रेफर कयो वियो आहे। हालामा शाहीन न्यूज़ जे रिपोर्टर अमजद अली राजपूत जे रिपोर्ट मूजिबि न्यू सईदाबाद लॻ टंगाटो मोरी वटि मामूली ॻाल्हि तां चनेसर ख़ासकेली ऐं मिस्किन शर जे विच में गारगंद खां पोइ झेड़ो थी पियो। नतीजे में मिस्किन शर कारतूसी पिस्तौल जो फायर करे चनेसर ख़ासकेली खे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे ज़ख़्मी हालत में तेलका अस्पताल न्यू सईदाबाद पहुचायो वियो, पर चनेसर जी हालत ख़राब हुअण सबबि खेसि फर्स्ट एड ॾियण बाद हैदराबाद रेफर कयो वियो आहे। ॿिए तरफ़ न्यू सईदाबाद पुलिस मिस्किन शर खे ॾोह में इस्तेमाल थियल पिस्तौल समेत गिरफ़्तार करे वरितो आहे।